पाण सिंध में साइंसी इल्म बाबत पाण पतो ॾींदड़ अज़ीम शख्सियत डॉक्टर M.A. काज़ी बाबत ॻाल्हि ॿोल कंदासीं। साइंसदान, तैलीमी माहिर, मुहक़िक़ ऐं उस्ताद डॉक्टर मुमताज़ अली काज़ी 25 जून 1929 ते हैदराबाद में जनम वरितो। पाण असुल नसरपुर जो रहाकू हुयो। इब्तिदाई तैलीम हैदराबाद में हासिल करण खां पोइ इंटर कराची में कयईं। 1955 में किंग्स कॉलेज लंडन में PhD कयईं, जंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर मुक़ररु थियो। पाण सिंध यूनिवर्सिटी में केमिस्ट्री शोबे जो बानी डायरेक्टर पिणु रहियो। इन शोबे खे पोइ वधाए इंस्टीट्यूट जो दर्जो ॾिनो वियो, जंहिंखे संदसि नाले डॉक्टर मुमताज़ अली काज़ी सां मनसूब कयो वियो। पढ़ाइण दौरान पंहिंजी तैलीम खे जारी रखंदे ॾेही ऐं परॾेही इदारनि मां केतिरियूं डिग्रियूं बि हासिल कयईं। साइंस ऐं ॿियनि मौज़ूअनि ते संदसि केतिराई तहक़ीक़ी मक़ाला शाया थिया, जॾहिं त 17 किताब पिणु लिखिया अथई, जिन मां इस्लामी सोच ऐं जदीद साइंस, इस्लामी दुनिया ऐं साइंस ऐं डिक्शनरी ऑफ टेक्निकल टर्म्स मशहूरु आहिनि। इन खां सवाइ ॾेही ऐं परॾेही यूनिवर्सिटी जे निसाब में संदसि लिखियल किताबनि जा बाब पिणु शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं अख़बारनि में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते संदसि तमामु घणा तहक़ीक़ी मज़मून ऐं मक़ाला छपिजी चुका आहिनि। पाण 1972 में सिंध जे तैलीम खाते जो सेक्रेटरी, 1977 में इस्लामाबाद में यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन ऐं पाकिस्तान काउंसिल ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जो चेयरमैन, जॾहिं त 1977 में तैलीम जो वफ़ाक़ी सेक्रेटरी, 1980 में साइंस ऐं टेक्नोलॉजीअ लाइ सदर पाकिस्तान जो सलाहकार ऐं 1985 में वज़ीर आज़म जो साइंस ऐं टेक्नोलॉजीअ में सलाहकार थियो। इन खां सवाइ केतिरनि ॾेही तोड़े परॾेही इदारनि में मुख़्तलिफ़ उहिदनि ते ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। खेसि सिंध यूनिवर्सिटी, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी, यूनिसिको ऐं ॿियनि इदारनि तरफ़ां सोननि तमग़नि सां नवाज़ियो वियो। केतिराई एवार्ड ॾिना विया। डॉक्टर साहब अमेरिका, बरतानिया, जापान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, कीनिया, मलेशिया, फ्रांस, रोमानिया, स्विट्ज़रलैंड, तुर्की, उर्दन, कुवैत, सऊदी अरब ऐं ॿियनि मुल्कनि में मुनक़द थियल 72 कॉन्फ्रेंसुनि, सेमिनारनि ऐं गॾिजाणियुनि में शिरकत कई। डॉक्टर काज़ी सिंध साइंस सोसाइटी जो बानी पिणु हुयो। सिंध साइंस सोसाइटी जे सकार हेठि डॉक्टर साहब सालनि ताईं साइंस मख़ज़न कढंदो रहियो। पाण 26 जनवरी 1988 ते असां खां हमेशह लाइ जुदा थी वियो। महिरबानी।